मैडम हूँ चवंदा आहिनि न मेड़ा ॿारे आयो आहियां पर मां दिलि साड़े आयो आहियां। पखी छा थियो अथई? मैडम तूं ॿुधो कोन अथई, मेड़ो साड़े आयो आहियां, दिलि साड़े आयो आहियां ऐं पंहिंजूं सभु ख़्वाहिशूं मारे आयो आहियां। किथे कल त न थड़ी वई अथई? अहिड़ी शेरो शाइरी पियो करी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु मां ॾाढो पुरुमीद आहियां त अॼु असां वटि बाक़ाइदे सुहिणा सिफ़ता रिश्ता ईंदा, नई तफ़रीह लाइ ईंदा, जेके सोच सम्झ वारा हूंदा, जेके संजीदा हूंदा शादी करण जे लाइ। इंशाल्लाह। जॾहिं ॾिसो हिते जेको ॾिसो अचे थो उहो हिन चकर में हिन शादी कयां। हाणे हे ॾिस फॉर्म, हे फार्म जेको भरियोसीं इहो बि अची करे चई वियो आहे त मुंहिंजी शादी करायो। हा साहिबु। हे केरु आहे? सरवर नालो अथसि? सरवर। गुलाम सरवर। वाह वाह, ये दफ्तर तकरीबन 120 गज ते तामीर थियल आहे। न न न बिल्कुलु न। तव्हांजी ॻाल्हि नथो कयां। हाँ त तकरीबन अधु गज ते तामीर थियल हूंदो ऐं उहो बि कंक्रीट भरे थोरी वारी विझी तुंहिंजो स्ट्रक्चर ठाहियो अथनि। मां हिन दफ़्तर जी ॻाल्हि कयां, 120 गज, पूरो 120 गज आहे। वाह साईं ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे भला शादी करणी आहे या प्लाट वठिणो आहे? हा हा, मूंखे त शादी करणी आहे ऐं मां तक़रीबन पंहिंजो फाइल ठाहे आयो आहियां, घरवारी जो पूरो मुकमल कयो आहे फाइल हिन में, ऐं हिन में मां हुनजी सभु कुझु लिखी आहे, केतिरी माप, केतिरो कदु ऐं कहिड़े कलर जी ऐं वार कहिड़ा हुजनि, इहे बिल्कुलु ॾिसो सॼो ठहियो पियो आहे। फिज़िबिलिटी रिपोर्ट ठाहे पूरी फिज़िबिलिटी आहे। सही। अच्छा साईं उहो त सभु कुझु ठीकु आहे, पर पहिरियां पाण फार्म भरायो, हुन खां पोइ वधीक ॻाल्हायूं था तव्हां सां। अच्छा, फार्म जी लोकेशन सही? सही हेॾा 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 पर वाह, टेबल जी माप तक़रीबन 4 बाय 6 जी आहे। सही है, टेबल बिल्कुलु सही आहे। कंस्ट्रक्शन तमामु ज़बरदस्त आहे, वॾी महिनत वारो कमु थियल आहे ऐं स्ट्रक्चर बिल्कुलु सुहिणो ई ठाहियो आहे। साईं तव्हां ठहियल इमारत ते न ॻाल्हायो न, पंहिंजे प्लाट ते ॻाल्हायो। हा वेहो। कुर्सी बि तक़रीबन 1.5 बाय 2 जी थी वेंदी, कंफर्टेबल आहे ॾाढी वेहण में। सर शादी करण आया हो? न, मां बिल्डिंग ड्राई करे थी नई बिल्डिंग ठाहींदुसि। लॻे बि ईअं ई थो। हीअ तव्हांजो फॉर्म आहे। सही आहे, मां तव्हांजो फॉर्म भरींदमि। तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे? अच्छा, नालो त मुंहिंजो इंजीनियर आहे। असां पाण ज़ात जा बि इंजीनियर आहियूं। असांजे वॾनि असांजी जेकी ज़ात आहे उहा असांजी जेकी कमु आहे, किरत आहे, उनजे हवाले सां रखी हुई। छो जो असांजो पर ॾाढो अंग्रेज़नि जे दौर में इंजीनियर हो, ऐं जेकी पुलूं सखर जूं इहे सभु मुंहिंजे ॾाढे ठाहियूं आहिनि। सर नालो ॿुधायो। नालो इंजीनियर पप्पू। तव्हांजो कमाई जो ज़रियो छा आहे? तव्हां मतिलबु सोर्स ऑफ इनकम छा आहे तव्हांजो स्टेटस छा आहे? तव्हां इहो ॿुधायो। हेॾा फाइल कयूं था अंदाज़ ई न लॻो आहे त असांजो स्टेटस छा आहे। सर हीअ असांजी फॉर्मेलिटी आहे, इहो फॉर्म फिल थींदो आहे, इहो ज़रूरी आहे असांजे ऑफिस में। इन मां अंदाज़ो इहो लॻो त पहिरियां प्लाट हुजे, उनजे मथां पोइ बिल्डिंग ठाहिजे ऐं पोइ वरी स्ट्रक्चर। जी, मूंखे 1 अदद कुंवार खपे। सही आहे, ऐं उनजा तव्हांखे मां कुझु लवाज़मात ॿुधायां थो। ठीकु आहे। जीअं असांजी इंजीनियरिंग जे ॿोली में चइबो आहे त पहिरियां प्लाट हुजे, पोइ उन ते स्ट्रक्चर ठाहिजे ऐं उनजी मेप ठाहिजे, पोइ स्ट्रक्चर। साईं तव्हां वॾियूं ॻाल्हियूं न कयो। हाणे वरी तव्हां हेॾी जग कई आहे, वॾियूं ॻाल्हियूं कई अथव। ॾिसो, असां पंहिंजे हवाले सां ॻाल्हाईंदासीं न। पंहिंजो टाइम बचायो, असांजो बि बचायो। ॾिसो, हिकिड़ी ही बिल्डिंग आहे, हिकु सुहिणी बिल्डिंग आहे, हिकिड़ी सुहिणी बिल्डिंग आहे। तव्हां बिल्डिंग खे छॾियो, पंहिंजी इंजीनियरिंग खे छॾियो, हिते तव्हांखे को असिस्टेंट न मिलंदो। हीअ असांजी असिस्टेंट आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो सर, हे शादी दफ़्तर आहे, हिते शादियूं थींदियूं आहिनि, हिते प्लॉटनि जी ख़रीदो फ़रोख़्त न आहे थींदी। असां त पंहिंजी ॿोली में जंहिं छोकिरे सां शादी कबी आहे उनखे असां प्लाट ई छॾींदा। साईं असां प्लाट ईअं सम्झो प्लाट ई आहे। तव्हां पंहिंजी ॻाल्हि मुकमल कयो। ठीकु आहे, ॾिसो तव्हां उन इंजीनियरिंग वारी ॿोली में अचो। अच्छा, मसइलो इहो आहे जो मूंखे मुंहिंजो नालो पप्पू आहे, लिखी छॾियो तव्हां। मुंहिंजी उमिरि तक़रीबन 35 साल आहे। मां सिविल इंजीनियर आहियां। 35 साल? जी हा। ठीकु आहे, माना 36 करे छॾियो, जेतिरो तव्हांखे वणे। सही आहे। हाणे मां जेकी
मुंहिंजी जेकी घुर्ज आहे फाइल त कॉर्नर ॾाढी वॾी आहे तव्हांजी जी फाइल ॾाढी वॾी आहे लॻे थो डिमांड बि ॾाढी वॾी हूंदी प्लाट कॉर्नर जो हुजे मतिलबु त सही आहे कॉर्नर जो प्लाट हुजे ऐं सुहिणी इमारत हुजे सर मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो बस मां छोकिरी मां डायरेक्ट छोकिरी हा डायरेक्ट ॻाल्हि कयो छोकिरी ते चवां थो सुहिणी छोकिरी हुजे वार हुनजा खुलियल हुजनि ऐं ॿ हितों जेके आहिनि सो फुंदड़ियूं हुजनि वारनि जूं ठीकु आहे उन खां पोइ पेन हुनजे हथ में हुजे फार्म हुजे भरींदी हुजे ऐं वाइट क्रीम कलर जा कपिड़ा हुजनि बर्थ सां भरियल हुजनि जंहिं ॿोली तव्हां सम्झो ठीकु आहे ठीकु हिकु आहे त मोबाइल हुनजे पासे में पई हुजे हिकिड़ो ख़ाकी लिफ़ाफ़ो हुजे उन में कुझु फाइल हुजनि फार्म हुजनि हिकिड़ो ब्लू लिफ़ाफ़ो हुजे अॻियां को इंजीनियर जीअं रखे अच्छा छोकिरी अहिड़ी खपे न को ड्रिगो हुजे चप हुनजा सनड़ा हुजनि सुर्खी लॻल हुजे हुनजी अखियूं वॾियूं हुजनि बिरियूं हुन जूं डिघियूं हुजनि चलो सही आहे ठीकु आहे तव्हांजी डिमांड त ॾाढी ॾुखी आहे तव्हां फीस भरियो सही आहे अच्छा पेमेंट केरु वठंदो पकी वठंदो पेमेंट तव्हां खां अच्छा साईं अच्छा इहे वठो 20 रुपया खीर जा मतिलबु खीर वठी अचो ऐं चांहि ठाहियो जेसि ताईं मां वेठो आहे जेसि ताईं मुंहिंजो फार्म भर असां जेसि ताईं वेहूं तव्हां चांहि ए ठाहियो जाने वफ़ा तूं आहीं त मुंहिंजी ज़िंदगीअ में रंग आहिनि ए जाने वफ़ा तूं आहीं त मुंहिंजी ज़िंदगीअ में रंग आहिनि मैडम ही शादी दफ़्तर आहे को ड्रामे जी रिकॉर्डिंग नथी हले एक्चुअली मूंखे माफ़ कजो असल में न सुभाणे मुंहिंजी हिकिड़ी रिकॉर्डिंग आहे स्टेज प्ले जी सो उहे स्क्रिप्ट पई यादि कयां अच्छा अच्छा उहो त असां तव्हांखे ॾिसी सम्झी वियासीं तव्हां सिंधी ड्रामनि जी अदाकारा ई आहियो हा पर इहो ॻाल्हि त ॿुधो थोरो हेॾे त थी वियो तव्हां जी 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 हुकुम कयो तव्हां हुकुम कयो हूअं मां पंहिंजे दिलि जी ख़्वाहिश ख़तमु करे छॾी त हाणे शादी न कंदी पर वरी हाणे इरादो जागी पियो आहे शादी कंदो अरे निभागा हर औरत में पंहिंजी ज़ाल न ॻोल्हींदो कर का औरत भेण बि थी सघे थी माउ बि थी सघे थी धीअ बि थी सघे थी यार बिल्कुलु 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 सर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ही ईअं नथो लॻे त 60 गज़ ते तव्हां तक़रीबन 200 गज़ जी तामीर कई आहे असां न कई आहे साईं इहे अलाह जा कम असां अलाह जे गुज में हथ न विझंदा जंहिं कई आहे ग़लति कई आहे ॾिसो इन सां नुक़सानु थी सघे थो छो जो 60 गज़ ते तव्हां जेके पिलर हया आहिनि उहे पिलर त 60 गज़ ते बीठा आहिनि न बिल्डिंग चौड़ी थी वई आहे साईं त हे किरी पवंदी काॾे था ॻाल्हायो असांजी फिल्म सर ॾिसो तव्हां मुंहिंजे बारे में ईअं नथा बिल्कुलु न, ॻाल्हाए सघो बिल्कुलु न। तव्हां यकीनन मूंखे ॾिसी पिया ॻाल्हायो मुंहिंजे बारे में पिया ॻाल्हायो इहो मां कतई बर्दाश्त नथी करे सघां प्लीज़ ॾिसो मां हथ इंजीनियर आहियां मां पंहिंजे माप ऐं हुनजे हिसाब सां प्लाट तव्हां इंजीनियर आहियो त असां अदाकार आहियूं तव्हां असां सां ईअं कीअं था ॻाल्हाए सघो ॾिसो मां इहो चवां थो त बिल्डिंग उन जॻह ते जेकॾहिं हेतिरो प्लाट आहे त बिल्डिंग बि ओतिरी हुजे हाणे प्लाट हेतिरो आहे बिल्डिंग हेॾी आहे तव्हांखे कीअं ख़बर पई एतिरो प्लाट आहे सवण हे मूंखे असां सिविल इंजीनियरिंग छा ते कईसीं साईं उहा त पूरी थींदी आहे पैमाइश थी पैमाइश थी आहे ॾिसो इंची टेप वग़ैरह हथ में हूंदी आहे का शइ तव्हां कीअं कहिड़ा सिविल इंजीनियर हो Excuse मूंखे me. किथे बि तव्हां बीहारींदो मां बिल्डिंग खे सम्झी वेंदो त बिल्डिंग Excuse केतिरे me, गज़ ते ठहियल excuse me, sir. हे मुसलसल मूंते वार करे रहिया आहिनि छा तव्हांजे वात में ज़बान न आहे जो तव्हां ॻाल्हाए सघो तव्हां ते वार नथो करे हिन बिल्डिंग जे बारे में थो ॻाल्हाए जंहिंमें ऑफिस ठहियल बिल्डिंग जे आहे बारे में नथो ॻाल्हाए असां बि दुनिया में उथूं वेहूं था घुमूं फिरूं था खाऊं पीऊं था मूंखे हिननि जी नज़रुनि में जेकी नज़र थी अचे न त मां ई नज़र पई अचां माफ़ कजो असां हिते शादी करण आहियूं कंहिंसां विढ़ण न आया आहियूं अच्छा जी, तव्हां मैडम। शादी करण आया आहियो केॾी न ख़ुशी जी ॻाल्हि आहे मां बि शादी ई करण आई आहियां हिते मैडम पर मूंखे लॻे थो तव्हां हिते अदाकारी करण आया आहियो तव्हां पर हिकिड़ी जॻह ते वियो त ईअं थो लॻे तव्हां पीली पत्ती वारो पान खाई आया हो न बिल्कुलु बि न असल में स्टेज ड्रामे जी परफॉर्मेंस जे हवाले सां थोरी मां रिहर्सल बि कंदी पई चलो मैडम हाणे थोरी परफॉर्मेंस मूंखे बि ॾेखारियो जी मूंखे ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे फॉर्म भरींदासीं तव्हांजी पेमेंट थींदी पर पहिरियों तव्हां पंहिंजो नालो ऐं पंहिंजी डिमांड ॿुधायो नालो तव्हां मुंहिंजो लिखी सघो था शाइस्ता ठीकु आहे हा ऐं तव्हांजी डिमांड छा आहे छोकिरो कहिड़ो खपे तव्हांखे कीअं हुजे डिमांड अहिड़ी आहे छोकिरो हुजे हथ में नीरी फाइल हुजेसि कोट पातल हुजेसि जींस ते
टाई लॻल हुजेसि कारे रंग जी, घड़ी पातल हुजेसि कारे रंग जी। बस बस, अॻिते न वधिजो, अॻिते न वधिजो। छो? ॾिसो तव्हां छा था कयो? सर ॾिसो त हू सिधो मुंहिंजे स्ट्रक्चर ते ॻाल्हाए पई। तव्हांजे स्ट्रक्चर ते नथी ॻाल्हाए साईं, हू पंहिंजो प्लान थी ॿुधाए त छोकिरो कहिड़े क़िस्म जो हुजणु खपे। साहिबु तॾहिं तोखे चवंदो पघार ॾे, मां बि ठीकु आहे, मूंखे इहो ॿुधायो त उनजी सोर्स ऑफ इनकम छा हुजे, छा कमाईंदड़ हुजे? सोर्स ऑफ इनकम लख खन जे वेझो पघार हुजेसि। ऐं पर जाॾे तव्हांजो इशारो आहे ओॾे वॾी पघार आहे न, उहो ॾिसो न, उहो तव्हांखे सिर्फ़ु लख वारो ई खपे? अचण वञण वारी इनकम खे न ॻणबो आहे, जेकी हुनजी असल इनकम हुजे ₹1,00,000 उन ते ॻाल्हाइजे। ठीकु आहे। ऐं इंजीनियर हुजे। इंजीनियर ज़रूरी आहे? असां वटि डॉक्टर्स बि आहिनि, असां वटि तव्हांजी फील्ड जा बि आहिनि, सिंगर्स बि आहिनि, असां वटि अदाकार बि आहिनि। न न न न न न, इंजीनियर ई सही आहे न। बसि सर जेसिताईं ताणी मुंहिंजे लाइ को सुठो रिश्तो अचे तेसिताईं ताणी मां साइड ते वञा थो, छो जो साइड ते मुंहिंजो कमु पियो हले। हिन वक़्तु जेको आहे सो ट्रक आई आहे कंक्रीट जी, ऐं मां उते थो हलां। तव्हांजी पंहिंजी साइट आहे? जी, मुंहिंजी साइट आहे जिथे कमु हले पियो, बिल्डिंग ठहे पई, किथे आहे साइड इहा? ऐं उते हिकिड़ो डंपर आयो आहे। ऐं तव्हां केॾे था वञो? जान बचाए भॼी वियो। अॼुकल्ह डंपर हेठां घणा माण्हू अचनि था न, हिन जे करे भॼी वियो था। ठीकु आहे, पर एॾो सुठो रिश्तो तव्हां मुंहिंजे हथनि मां कढी छॾियो। इहो त तव्हां चलो मैडम, नाइंसाफ़ी कई आहे। तव्हां हिते वेहो, ठीकु आहे, तव्हां असांखे फीस ॾियो, असां तव्हांखे इंजीनियर ई ॻोल्हे ॾींदासीं। इंजीनियर त हलियो वियो, हाणे को डॉक्टर वग़ैरह ॻोल्हे वठो। ठीकु आहे, सही आहे। पखी हिन खां फीस वठी छॾिजां मैडम खां। जी जी, जल्दी जल्दी रिश्तो ॻोल्हियो, इन मूंखे वेही ॾिसो छा था। तव्हांखे एल्बम ॾेखारींदा असां? एल्बम तव्हां ॾिसो, मां पंहिंजी डिमांड ॿुधाए चुकी आहियां। एल्बम ॾेखारींदा, एल्बम हे ॾेखारींदा जी। ॾिसो हे मूं जहिड़ो अथव। तूं जहिड़ो आहे छा कंदीमांसि, तूं जहिड़ो जेको सुठो हुयो उहो त भॼाए छॾियव। इन कबो आहे छा कंहिंसां? तव्हां मूंखे डबल फीस वठी वठो। हा, इन्हनि मां कोई बि मूंखे पसंदि न आहे। प्लीज़ खणी वञो हे पंहिंजो एल्बम, मूंखे उहो ई खपे थो जेको हिते मौजूदु हुयो, इंजीनियर। पखी असां वटि जेको स्पेशल एल्बम आहे उहो मैडम खे ॾेखारियो, साहिबु जंहिंमें सभु इंजीनियर्स आहिनि। ॾिसो तव्हां जेसिताईं पंहिंजो स्क्रिप्ट यादि कयो वरी ड्रामे जो, कोई रिश्तो अचे त तव्हांखे ॿुधायो। केतिरो यादि कयां, मुंहिंजी ज़िंदगीअ जो ख़ाको अधूरो आहे। जेसी ताईं को मूंखे हीरो नथो मिले तेसी ताईं मुंहिंजी ज़िंदगी ई अधूरी आहे। हे हीरो बीठो आहे असां वटि। हीरो मां आहियां। हवा आहे को आहे को जेको हिन बेवाह जी मालकी करे, हिन बेवाह खे को जीवन साथी दे, भलो जीवन साथी दे, हिन तनहा ज़िंदगी में 4 चंड लॻाए छॾे। हाज़िर साईं, हाज़िर, बिल्कुलु। असां त वेठा ई न करे आहियूं, पर लॻे थो तव्हांखे घर ध्यानु ई न, पर मिल्कियत मां हिसो घुरिजे। हा, अल्लाह जी महिरबानी आहे। ढोर ढगा तावीज़ सगा घर माल मिल्कियत सभु आहे, बसि दिलि जो जेको घरु आहे उहो बिल्कुलु ख़ाली पियो आहे। अहिड़ी का सुठी माई ॾियो जेको अची हिन मुंहिंजे दिलि में छावणी हणी अची वेई। भॼेरा सलाह ॾे, तेसी ताईं को वॾेरो को शौक़ु, को कुतो ॿिलो दिलि जे घर में विहारे छॾ। हा वाह, कुतो बि धारियां, पर कुता भौंकनि था न, चुप किथे था कनि, कुते भौंक वणे ई नथी। साईं तव्हां इहो ॿुधायो तव्हांखे खपे छा आख़िर? साईं हिकु दिलि ठार माई खपे, अंदरि ठारे विझे, जंहिं महिल घुरांसि न करे। छा? पाणी चवां त पाणी ॾे, मानी चवांसि मानी ॾे, रुगो अॻो पोयों घुमंदी वधे साईं जानी, इहे पेर न मची वेही रहे। पोइ त साहिबु हिन लाइ हो भलो आहे कुतो जा ॿिलो, जेॾी महिल कुतो अचे पुछलजे पेरनि ते वेहंदसि, ॿिली अॻियां पोयां पुछलजे म्याऊं म्याऊं कंदसि। हा, साईं चवंदा जॾहिं माण्हू पाण चङो न हूंदो त सलाह चङी थी ॾींदो। तूं बि पंहिंजी जाइ ते सही थो चए पुट, पर माण्हू में ऐं कुते में फ़र्क़ु त आहे। वाह वाह, अव्हां शायदि इन तजुर्बे खां न गुज़रिया आहियो, पर हाणे ज़माने में हिकु जहिड़ा ई थी वई आहे। हा, इहो बिल्कुलु तव्हां 100% सही फरमायो। पर माई मूंखे अहिड़ी घुरिजे जेको हा में हा करे, न जी ॿोली हुजेसि ई न, मां जीअं चवांसि ईअं करे।
बसि त पोइ साईं तव्हांखे अहिड़ी माई मिली वेंदी जेकॾहिं मुंहिंजी सलाह वठो त। हा सलाह तो वारी को त हिन जी बहितर हुई, पर ठीकु आहे, पर तूं वटि पैसा वठंदे सलाह ॾे पैसा। साईं रुगो बसि फार्म जी फीस आहे 5000 रुपया। 5000? 5000 रुपया ॾियो। तोखे ॾे हिनखे ॾियां? उते ई ॾियो। उते ॾियां? हा। अब 5000 मिलिया अथई, हाणे जनवरीअ जी पघार मां 2500 मूंखे ॾे। चुप कर, तोखे वरी 5 पघार जी लॻी आहे। 5000 मिलिया अथई, 2500 जनवरी जी पघार ॾे। साईं खे सलाह ॾियां, पोइ तोखे पघार बि ॾियां थो। वेठो आहे साईं, मां जान थो छॾां। वाइदो कर वाइदो बाबा वाइदो। साईं, तूं शाहिदी आहे, 2500 मूंखे ॾींदो जनवरी जी पघार जा। यार मूंखे पाण खे शादी करणी आहे त मां शाहिदी ॾियणु आयो आहियां, तूं पाण कोर्ट में घुराईंदो। हे वठु मूंखां, हे वठो 8000, हे 2000 वठो, हे बल्कि अढाई जा हे 3000 वठो, पर न खुलिया पिया आहिनि ॾींदोमांइ। हे वठो 8000, पर मुंहिंजी शाहिदी में नालो कढो यार। हिन जो कढी नालो? नालो कढो। ठीकु आहे साईं, अव्हां लाइ इहा सलाह आहे। अव्हांखे हथ में लठ आहे, उहा त आहे, मथे ते पटको बि आहे। बिल्कुलु आहे। हाणे हितां सिधा हलिया वञो घर। तव्हांजे? न साईं, पंहिंजे। अच्छा, पंहिंजे घर? हा, पोइ सिधो सिधो वञो। हेॾो होॾो न त कयां? न हेॾो न त कयो, पर ॿार हूंदा आहिनि, कोई सुठी ॻाल्हि। पर ॿार केरु न चयो न, तुंहिंजा ॿार आहिनि, पोइ ॻाल्हि कर। तव्हां सिधो सिधो घर वञो। हल सिधो 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 वयुमि। घर पहुची वियो? हा पहुची वियुमि, सम्झो। दर खोलियो? हा खोलियुमि। पोइ कमरे जो दर खोलियो? कमरे जो दर मां छो खोलियो? चरियो आहे न, उहो त नौकर खोलींदो न। हल नौकर खां खोलरायो? हा खोलियईं। पोइ अंदरि कमरे में वियो, एसी हलायो? हा एसी हलायमि। एसी अथव? पर मां छो हलाईंदुसि? नौकर हलाईंदो न। नौकर खां ई हलायो। एसी लॻल त आहे न? लॻल आहे बाक़ाइदे एसी। बिजली आहे? हा बिजली आहे त एसी हणाई आहे न, अलॻि तार हणाई आहे। ठीकु आहे, नौकर खां एसी हलरायो? हा हलरायुमि। हाणे बेड ते सुम्ही पओ। नौकर सां गॾु? न साईं, नौकर सां न, बाक़ी अकेला। नौकर खे कढी छॾियो कमरे मां। नौकर कढी छॾियो? हा। हलो निकिरी वियुमि ॿाहिरि। हा मां सुम्ही वियुमि। हाणे दरवाज़ो बंदि कयो। अड़े दरवाज़ो बंदि करणु विसरी वियो, सुठो थो ॿुधायो। हा दरवाज़ो बंदि कयुमि। नौकर निकिरी वियो ॿाहिरि? नौकर निकिरी वियो ॿाहिरि। दरवाज़ो बंदि करे बेड ते सुम्हो। हा सुम्ही रहियो। टंग ते चाढ़े। हा टंग ते चाढ़ियमि। लठ भरिसां रखो। हा भरिसां रखियुमि। पटको वेढ़ियो गोॾे खे। पटको गोॾे खे छो वेढ़ियां? उहो लॻंदो न रईस गोॾो खान। चवे छा थो? तव्हां पटको गोॾे खे वेढ़ियो। हल वेढ़ियूं। पोइ अखियूं बंदि कयो। अहिड़ी माई अॻु में थी आहे, अखियूं छो थो बंदि कराए चर्रा? साईं हाणे तव्हांखे निंड थी अचे? निंड न ईंदी बाबा, गणपति आहे, शादी जो न करो, निंड न ईंदी न। साईं सलाह आहे, सलाह। हा अखियूं बंदि कयो। हा बंदि कयूं। हाणे तव्हांखे निंड अची वई आहे। निंड अची वई आहे? निंड में तव्हां ॾिसो था हिकु ख़ूबसूरत ज़ाल तव्हां ॾे अचे थी। अची करे तव्हांजे मथे ते हथु फेरे थी, चए थी रईस उथ पाणी पी। पाणी गरम आहे, पाणी गरम खणी आई आहे तव्हांजे लाइ। तव्हांखे तवाई थी अचे, तव्हां गिलास उछलायो था, चओ था फ्रिज जो आहे घर में, गरम पाणी छो खणी आई आहियां? घर वारी चवे थी मां थधो पाणी तव्हांजे लाइ खणी थी अचां। हाणे तव्हांखे घर वारी ॿांह खां वठी उथारे थी, चए थी हली आ काॾे? फ्रिज ॾे हलो, थधो पाणी तोखे पीआरियां। फ्रिज ॾे छो वठी पाणी हिते खणी आ न, थधो पाणी तव्हांखे उते पीआरींदी। पोइ तव्हांखे आस्ते आस्ते वठी थी वञे ॿांह खां। जानी वियो जान छुटी। छॾियो आहे ऐं हुते तव्हां ईंदो त सभु मौजूदु हूंदो। मां हिते आयल आहियां, हिते नए प्लाट जी तामीराती करणी आहे, नक्शो ठाहिणो आहे नए सिर। अच्छा उहो डंपर जो छा थियो, उहो पुॼी वियो? अच्छा हा, हिते त 4-5 मज़दूर घुरिजनि। हा इन साइड ते बिल्कुलु 4-5 मज़दूर हुजनि। डंपर जेको आहे सो डबल हुजे, ठीकु आहे। ऐं जेको 22 व्हीलर हूंदो आहे, ठीकु आहे। न सुज़ुकी न, डंपर हुजे। हा ख़्यालु कजो, पथरनि सां गॾु कोयलो बि खणी ईंदा आहिनि, सही आहे न, इहो ख़्यालु कजो। ठीकु आहे। साईं तव्हां वरी अची वियो, तव्हां साइड ते वियल हुयो न? जी हिते असल में नोम जो कमु हले पियो, त मां उहो साइड ॾिसी आयुसि। तव्हां खां पुछणु आयुमि, उहो रिश्तो आयो चङो जी असांजे मुताबिक़? रिश्तो उहो ई आहे जेको पियो आहे, बसि असां वटि सवेर खां। ॾिसो त बिल्डिंग वज़नी आहे,
जल्दी किरी पवंदी ऐं अॻे बि हिकिड़ी बिल्डिंग ईअं किरी हुई मुंहिंजा कई मज़दूर मरी विया असांजो मटेरियल तव्हां सुठो इस्तेमालु कयो न मटेरियल तव्हां वटि आहे पर उहो तव्हां पका ई कयो था न कजी मटेरियल तव्हां सुठो लोह सुठो इस्तेमालु कयो सीमेंट सुठो विझो हे जेके असां रोज़ पुलियूं किरनि थियूं बिल्डिंगूं ढहनि थियूं इहो उनजे करे जो करप्शन वधीक आहे इंजीनियर जेके आहिनि उहे पैसा खाई था वञनि बिल्डिंग सही ठाहिनि कोन था हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो इंजीनियर पैसा नथा कनि असांखे पहिरियां त सभ खां पहिरियां त असांखे नक्शो ठाहिणो हूंदो आहे स्ट्रक्चर आहे जीअं उहो ठाहींदा आहियूं पोइ असां हवाले कंदा आहियूं मज़दूरनि जे हाणे मज़दूरनि जी मर्ज़ी आहे त उहे बिल्डिंग सां कहिड़ो होशियार था कनि मज़दूरनि ते तव्हां ॾोह न ॾियो ॾिसो मज़दूरनि ते ॾोह न ॾियो असां केतिरा अहिड़ा प्रोजेक्ट डायरेक्टर ॾिठा आहिनि जेके चवनि पिया बुर्ज ख़लीफ़ा में असांखे फ्लैट ॾियो उन खां पोइ तव्हांखे कमु हलणु ॾींदासीं सभु ॾिसो ॻाल्हि ओसिते ताईं पहुचण लाइ असांखे कई साल करणा पवंदा इन में असांखे 5-6 शादियूं करणियूं पवंदियूं तेसिते ताईं माण्हू वञी प्रोजेक्ट डायरेक्टर ताईं पुॼंदो तव्हां सिर्फ़ु मूंसां शादी कयो तव्हांखे 5-6 जी ज़रूरत न पवंदी माफ़ु कजो असांजी इंजीनियरिंग जे हवाले सां जेकॾहिं असां सोचींदा आहियूं न जेके नक्शा सोचींदा आहियूं स्ट्रक्चर सोचींदा आहियूं असांजो एतिरो दिमाग़ कमु कोन थो करे त असां हिकिड़ी वज़नी बिल्डिंग खणी घुमंदा वठूं असांखे त साईं बहरहाल तव्हांजो फॉर्म असां भरे छॾियो आहे अहिड़ो को रिश्तो आयो का सिविल इंजीनियर छोकिरी आई त पोइ तव्हांखे ॿुधाईंदा त बिल्डिंग बि जीअं नंढड़ी अॻिजी सर आयो कीअं मतिलबु मां बि फॉर्म भरियो आहे अॻो भरियो आहे सफ़ा हिननि जे फॉर्म जे पोयां मुंहिंजो ई फॉर्म भरियो वियो असल में हुननि जी डिमांड आहे त का इंजीनियर हुजे छोकिरी मां इंजीनियरिंग कयां पई तव्हां अदाकार आहियो न तव्हां त अदाकार आहियो अदाकार आहे त छा थी पियो तव्हांजे लाइ को अदाकार ॻोल्हणो पवंदो मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे लाइ मासात खीरो सही रहंदो खीरो बुरड़ो हिन जे लाइ बाक़ी तव्हां जेको आहे सो ॿियो न आहे त तव्हां सिविल इंजीनियर थी वञो त पोइ पाण सोचींदासीं पर असां वटि ॿिया बि इंजीनियर आहिनि मां हिते नौकिरी कंदी आहियां नौकिरी में साइड ते कमु कंदासीं हली तव्हां बि इंजीनियर हूंदो मां बि इंजीनियर हूंदुमि त असां जजा पैसा कमाए वठंदासीं ॾिसो तव्हां जहिड़ा नंढा नंढा इंजीनियर हूंदा असांजा 1 2 3 4 5 6 इंजीनियर नंढड़ा सभु इंजीनियर छो पैदा कंदो सर्वेयर बि पैदा कयो सब इंजीनियर बि पैदा कयो एसोसिएट इंजीनियर बि पैदा कयो उहे त कंदासीं पर हाणे राज़ी थिए त असां कयूं तव्हां ॾिसो फ़िलहालु तव्हां वञो तव्हांजे लाइ का इंजीनियरिंग जी आई का इंजीनियर छोकिरी त पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं अच्छा ठीकु आहे मां चवां थो डंपर फुटी वियो आहे अच्छा पोइ हिते कंहिंजो डंपर बीठो आहे अच्छा ठीकु आहे सर ॾिसो न ॾिसो तव्हां हिन चकर में न पोइ हे चरियो इंजीनियर आहे बिल्डिंगूं किराए छॾींदो आहे जेके ठाहींदो आहे हे उहो इंजीनियर आहे सिविल इंजीनियर कचियुनि सिरनि खे चइबो पहिरियां तर कयो हुननि खे तराई कयो कची भित जी मां हिते ई वेठी आहियां जल्दी सां को रिश्तो ॾिसो मूंखे रिकॉर्डिंग ते बि देरि पई थिए प्लीज़ ॾिसी वठो रिश्तो डिफ्यूज़र में आइस्क्रीम पई आहे तव्हांखे कढी ॾियूं वालेकुम ठीक ठाक शादियूं कराईंदा हुआ न साईं कराईंदा त असां शादियूं आहियूं पर माण्हुनि सां तादियूं थी वेंदियूं मां भई ॻोठों आयो हुओ अच्छा कहिड़े ॻोठ खां आया आहियो हिन राणीपुर खां राणीपुर पासे खां राणीपुर जे भरिसां ॻोठ अथव जी साईं ॻोठ जो नालो छा आहे गोस बस अच्छा उतां छो आया आहियो साईं उहो आयो त कमाइण हुओ हिते पर पोइ वरी ईअं अमां चयो त उतां शादी करे छॾींदी त उहो करे छॾियो ॻोठ कोन पिया ॼनि न चयो त कराची में शादी करे छॾ हा होॾे असांजा 2-3 छोकिरा करे आया न हितां शादियूं अच्छा हा उन्हनि ॿुधायो त हिते दफ़्तर आहे उते मायूं मिलंदियूं आहिनि मायूं मिलंदियूं न आहिनि बाबा असां रिश्ता कराईंदा आहियूं उहो ॾींदा हो न माई त ॾींदा हो न साईं मतिलबु माई न ॾींदा आहियूं असां ॿुधाईंदा आहियूं त हे रिश्तो आहे पोइ हुन सां वधीक पाण डिस्कस करे भई ख़ानदान मिली वेई ॻाल्हाईंदा आहिनि असां पंहिंजी फीस वठंदा आहियूं फार्म जी तव्हां होॾे वेई फार्म भरायो पंहिंजो बायोडेटा सॼी लिखायो साईं हा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वेहो साईं डॉक्टर आहे डॉक्टर न आहे साईं फार्म भरींदी असांजी असिस्टेंट आहे असिस्टेंट आहियां सर जी तव्हांजो फॉर्म भरबो ऐं तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो शेरल उमिरि छा आहे तव्हांजी बसि इहा तव्हांजे साम्हूं आहे जेका आहे मूंखे ॿुधायो मूंखे लिखिणो आहे तव्हांजी उमिरि छा आहे उमिरि मुंहिंजे ख़्याल में त 30 35 न इहा त इलाही थी वेंदी 15 16 हा बसि ॾिसो 15-25 जे विच में हणेसि को अंक ठीकु आहे छा कंदा आहियो फ़िलहालु आया हूं कराची नौकिरी ॻोल्हियूं था पिया सही ठीकु आहे कमु कोन्हे माना तव्हांजी का कमाई कोन्हे न अञा कोन्हे ॾिसो अॼुकल्ह जेके असां वटि रिश्ता आहिनि न छोकिरियुनि जा उहे चवनि था छोकिरो कमाईंदड़ हुजे
मां बि चवां थो त छोकिरी कमाईंदड़ हुजे, मुंहिंजी बि त साईं डिमांड आहे न साईं। माना तव्हां घर जमाई थी वेंदो, न। राज़ी आहे तव्हांखे? असां वटि आहिनि कोई वॾी उमिरि जूं मायूं जेके पोइ पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजे घर राईंदियूं आहिनि। हा, जीअं घर नाठी थींदा आहिनि न, घर नाठी। हिते केतिरियूं अहिड़ियूं आहिनि औरतूं जेके चवंदियूं आहिनि असांखे माना हिकिड़ो अहिड़ो रिश्तो खपे, को छोकिरो नौजवान हुजे जेको असांजो ड्राइवर बि थी रहे, चौकीदार बि हुजे, माली बि हुजे, घर जो कमकार करे, बोरची बि हुजे, सभु कमु उहो ई करे घर जो। उहो त नौकर थियो न, मुड़ुस त न थियो न। मुड़ुस जो ॿियो नालो नौकरी हूंदो आहे न। निकाह असां कराईंदासीं तव्हांजो। न साईं, उहो नौजवान का अहिड़ी आहे जेका घर आहे? नौजवान त अहिड़ी न आहे काई, भई वॾी उमिरि वारियूं मायूं आहिनि। हा सर, हिनखे 50 साल खां जेके मथे वारी फाइल आहे न, हा, उहा ॾेखारे त छॾियो। उहो ॾेखार 50 साल उमिरि? उमिरि 50 जी। साल। महिरबानी कयो, ईअं घरु भरो ईअं न कयो। हाणे तव्हां कमायो ई नथा, तव्हांजो को कमु कोन्हे, हाणे तव्हां कराची खां हेॾे आया आहियो, कराची आया आहियो। तव्हां छा कंदा आहियो पाण? ही असिस्टेंट आहे असांजी, सेक्रेटरी आहे मुंहिंजी। तव्हां हीअं कयो 5000 रुपया फीस ॾियो फार्म जी। पगार हिनजी आहे? हा, हिनजी पगार आहे। तव्हां 5000 रुपया रुॻो ॾेई छॾियो। हा, 5000 रुपया छा जा साईं? इहा फार्म जी फीस आहे। ॾिनव कुझु बि कोन? 5000? बाबा 5000 पहिरियां ॾींदव, फार्म भरींदासीं, उन में ज़ाहिर असां कॉन्टेक्ट कंदासीं उन सां, छोकिरियुनि सां, ज़ाहिर आहे ख़र्च थींदो न बाबा। तव्हांजो फॉर्म अॻिते वेंदो तॾहिं जॾहिं तव्हां फीस भरींदव। हा, 5000 में असां सॼो ॻोठु महीनो सब्जी खाईंदो पियो। 5000 साईं काॾूं? मां ग़रीब माण्हू आहे, अञा त तव्हां ॾेखारी बि न आहे, रुॻो ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में ठपियो था वञो। ॻोठु आया आहियूं तॾहिं मतिलबु इहो थोरो आहे ठगी कयो तव्हां। ॾिसो, ही शादी दफ़्तर आहे, असां मुफ़्त में त कमु न कंदासीं। तव्हां कमु कयो काथे? माई कोन ॾेखारे अथव 5000 था करो? माई हीअ वेठी आहे अदाकारा। हे त नथी लहे 5000, इन भलियूं त असांजे ॻोठ में। 5000 फार्म जी फीस आहे। वधीक तव्हांखे रिश्तो ॾेखारींदा। हीअ छोकिरी आई आहे, हीअ अदाकार आहे, स्टेज अदाकार आहे। हीअ बि चवे थी त मुंहिंजी शादी करायो, को हीरो हुजे, मुड़ुसु हीरो। तव्हां छा था सम्झो? तव्हां खां पुछूं था हीरो ही सही आहे? बिल्कुलु बि न, छो हीरो नथो लॻे छा? बिल्कुलु बि न। जंहिंसां मुंहिंजी पहिरीं मोहबत थी, तव्हां हुनखे ईअं भॼाए छॾियो। तव्हांखे शर्म न आयो? तव्हां हाणे मूंखे ओड़ो ई करे ॾियो, ओड़ो ई भाई आणे ॾियो, काथों बि आणे ॾियो, कीअं बि करे। चक्कर में त को वॾेरो हुजे, को पैसे वारो हुजे। वॾेरो न खपे, इंजीनियर खपे, इंजीनियर खपे। नीरी फाइल हुजे, हथ में कारी टाई हुजे, कोट पातल हुजे। हे अञा हाणे आयो आहे कराची, हे तूं इंजीनियरिंग कर। मां नथो वणाए न, हिनखे ख़बर ई न आहे। हो बेरोज़गार इंजीनियर आहे। इंजीनियरनि खे नौकरियूं मिलनि किथे थियूं? हो बेरोज़गार इंजीनियर आहे। दिमाग़ी तवाज़ुन सही न आहे हुनजो। अरे छा थियो? कंहिं ॿधो अथई? दिमाग़ कंहिं पुलिस पकड़ियो हुई? छा थियो? सॼी राति हथ ॿधी छॾिया आहिनि वॾेरे। जॾहिं छॾण में घर, पोइ कीअं जान छॾाए भॻे? भॼी आयो आहे, अची ॾींदो न हुजे। अरे ख़्यालु कंदो कर न, वॾेरनि जा निजी जेल बि हूंदा अथई। दिमाग़ चङो थियो बची आहीं। हाणे ॻाल्हि ॿुध, हिन खां 5000 वठे छोकिरे खां। साईं छा जा 5000 वठो? मां छा को हिते को छा मां डिनर कयो आहे अची तव्हां वटि आयो आहियां, वेठो आहियां, पाणी जो गिलास बि कोन ॾिनो अथव, 5000 ॾियांव? बाबा फीस आहे, फीस पहिरियां भरणी पवंदी। फीस कहिड़ो? मां हिते स्कूल में दाख़िला वठण आयो आहियां। सर ठीकु आहे, पोइ मां तव्हांजो फॉर्म फाड़े उछलायां थी। छो था ईअं आहे का छोकिरी त पोइ माण्हू पैसा ख़र्च बि करे ॻोठ फोन कयां। छोकिरियूं जाम आहिनि, असां वटि फाइलियूं भरियूं पियूं आहिनि। तव्हां पैसा भरियो, तव्हांखे छोकिरी मिले वेंदी। तव्हां कंदव? मां छो कंदमि? मां न कंदमि शादी। नौकरी वोकरी आहे न? मां जो नौकरी वोकरी आहे? न न न न, मां शादी न, मां शादी न कंदमि। मां हिते शादियूं करायां थी। शादियूं करायो? हा। तव्हांखे जेकॾहिं खीसे में 5000 आहिनि त पोइ अॻिते कमु वधाईंदा। मूंखे ठगी थो लॻे साहिबु। ठगी छा जी? असां ॻोठो आया आहियूं, मूंखे इहा सॼी ख़बर आहे। हिते तव्हां ठगी बि कंदा हो। कहिड़ी ॻाल्हि आहे? फीस फलाणा टीरा ईअं करे पैसा असां साधन कहिड़ो तो असां फ्रॉड था कयूं? असां तोखां पैसा भरे वरिता आहिनि। फीस था भरियूं न हिकिड़ी। फीस छाजी आहे? माई आहे कोन, उहा ठहे कान थी, हीअ ॾियो कोन था। 5000 ॾियो। बाबा हिनखे ॿाहिरि रस्तो ॾेखारे ॾियां। वञ ॿाहिरि वञ। रुॻो इहा ठगी आहे, ज़ाया था कनि असांखे। ठगी न करे वञ। ॿाहिरि कढे, खीसे में रुपयो कोन अथव हिकिड़ो वरी। वञ साॻई हे माण्हू आहे। हे कहिड़ी बदमाशी आहे? छा थियो साईं? हा, मूंखे अखियूं ॿोटाए करे हे तूं मूंखे ॾेई छॾियो आहे? हे गुलरू हिनखे त मां ॾिनो त तव्हांखे घर वञी छॾे अचे। घर वञी छॾे अचे? मूं घर ॾिठल कोन हो, तूं मूंखे साण ॾेई छॾियो। मां आहियां, मूंखे शादी कर, मूंखे जीवन साथी ॾियो। जीवन साथी बजाए तूं मूं गुलरू ॾेई छॾियो छो? तव्हां ॾिसो साईं, घर वियो न? हा, पंहिंजे घर वियो न? ज़ाहिर आहे हे वठी वियो। हिननि जो घर ॾिठल कीअं? मुंहिंजो मूंखे पंहिंजे दर ते अची करे छॾे करे मोटण जी कंहिं मां कलर में पोइ बख विधोमांसि। न त पोइ तव्हांखे त निंड कराईसीं न असां। तव्हां ख़्वाब ॾिसो पिया न। छो निंड? मां माई जे लाइ आयुमि, मां निंड करण लाइ आयुमि हिते। त तव्हांखे जेका माई खपे पई न, जेका तव्हां चओ था
जीअं मां चवांसि उहे हा करे रुगो न करे ई न हा। त अहिड़ियूं ज़ालूं रुगो तव्हांखे ख़्वाब में ई मिली सघनि थियूं। हक़ीक़त में अहिड़ी का बि ज़ाल न आहे जेका मुड़ुस खे हा करे हर ॻाल्हि में। चवान थो मां जेकॾहिं अवेलेबल त हाणे फ़िलहाल न हुई, आर्जी तौर ते कॉन्ट्रेक्ट ते मूंखे बि का त माई ॾेई छॾियो आहे त मां सब्र कयो आहे, 2-3 महीननि खां बाद ई भले ॾियो आहे। साईं हिते असां कॉन्ट्रेक्ट मैरिज न कराईंदा आहियूं। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधां, मूंखे सख़्तु ज़रूरत आहे, असल ज़रूरत आहे, मथो इलेक्शन आहे, इलेक्शन जे लाइ मूंखे शादी करणु ऐं हिकिड़ी पुरकशिश माई जी ज़रूरत आहे, ऐं जेका डांसर बि हुजे, जेका डांस बि सुठी करे, जंहिंजे चहिरे में अट्रैक्शन हुजे, माण्हू ॾिसनि त दीद कढनि कोन, अहिड़ी माई मूंखे घुरिजे। मूंखे इलेक्शन में बीहणो आहे, मूंखे इलेक्शन खटणी आहे। पोइ साईं हीअ अदाकारा असां वटि आयल आहे हिकिड़ी, इहा डांस वांस बि कंदी आहे, अदाकारा बि आहे। हा अदाकारा बि अथव। तव्हां जॾहिं इलेक्शन जा जलसा कंदव न उते कंपेयरिंग बि कंदी आहे तव्हांजी, पोइ जो केॾी रश्ती तव्हांजे जलसनि में केॾा वोट था मिलनि तव्हांखे। अच्छा, पोइ वॾी पब्लिक हूंदी आहे, उन में जेको आहे इहो माना अथसि न एतिरी ज़रूरत त कंट्रोल करे वेंदी सॼी पब्लिक खे बि, तव्हांखे बि कंट्रोल कंदी। माना बाक़ाइदे कंट्रोल करण जहिड़ी आहे बि, सही लॻे बि माशाल्लाह सेहतमंद थी। पर अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजे बूथ ते 12 छो वॻा पिया आहिनि? छो त जेको रिश्तो मूंखे पसंदि आयो उहो हिननि भॼाए छॾियो। उहो भॼाए छॾियो, मां न वणियो मां। तव्हांजा वार मूंखे न वणिया। वार कटाए छॾींदुसि, मुछ बि कटाए छॾींदुसि। शेपर बि वॾा आहिनि, ख़तरनाक हद ताईं वधी आहिनि। कटाए छॾींदुसि। बिल्कुलु बिल्कुलु। असुल ॻाल्हि इहा आहे, हिकु तव्हां हा त कयो, तव्हां हिकु हा त कयो, पोइ तव्हां जीअं चवंदो मां ईअं कंदुसि। पर मुंहिंजूं कुझु शर्त आहिनि, मुंहिंजा इहे शयूं तव्हां में हुजणु घुरिजनि। ठीकु आहे साईं, 2000 रुपया वटि साईं खां मिठाई वठी साईं जो ॿिया 2000 ॿी ॻाल्हि ठहे त सही, मिठाई ॾींदुमि, ॻाल्हि ठहे त सही। मिठाई वठी मिठाई वठी मिठाई वठी अचां साईं। अड़े मिठाई तव्हां हर शइ तव्हांखे मां ॾींदुसि, ख़ुशि कंदुमि तव्हांखे, खीर जा पैसा, मिठाई जा पैसा, अटे जा पैसा सभु ॾींदुसि, पर हीअ ॻाल्हि त ठहे न। अञा ॻाल्हि हले थी तोखे तकड़ा। साईं असां तव्हांजे पार्टी सां मिलायोसीं, असांजो कमु थी वियो। पार्टी सां मतिलबु छा? मां का पार्टी आहियां? मतिलबु ॿ ख़ानदान जॾहिं पाण में ॻाल्हाईंदा आहिनि वेही त ज़ाहिर आहे तव्हां वटि को ढंग जो रिश्तो न आहे अवेलेबल। जॾहिं हू हुयो त तव्हां हुनखे वञणु छो ॾिनो? ढंग जो रिश्तो भॼी वियो, हाणे झंग जो रिश्तो आयो त इहो कयो बसि। हे झंग जो न खपे मूंखे। कहिड़ो खपे तोखे? छा भला मां छा न वणी? रिश्ते जी ॻाल्हि पई छा आहे। कद न वणी, मुछ न वणे, चम त सही, तव्हांजा वार नथा वणनि मूंखे। वार त पोइ तव्हांजा त मूं वारनि वारनि खां बि वॾा आहिनि। त पोइ तव्हांखे त कोई एतिराज़ न हुजणु घुरिजे न। न मूंखे त वणो था न तव्हां हर हाल में, न त हाणे मूंखे बि एमरजेंसी आहे, तव्हां बि डांस सुठी था कयो, तव्हांजे चहिरे में थोरी अट्रैक्शन बि आहे, ऐं मां तव्हांजा ड्रामा बामा ॾिठा, हिकु ॿ हीअं रिलीज़ थिया, उन जे हवाले सां माना माण्हू तव्हां ॾे तवजो ॾींदा, इहा मूंखे दिलि में ॻाल्हि लॻी। थोरी अखि ताणो हीअं त कयो, हो हिते माण्हू वरी ईंदा साईं, इहा घुरिजे। हा साईं, हा हा इहा घुरिजे साईं। मां ॾिठो आहे न, माना लीडर बाक़ाइदे अॻु में माना पोइते गाॾी आहे, अॻु में ढीचक ढीचक हीअं करणु ईंदो थी 2 मिंट थोरो हीअं करे हीअं अहिड़ी परफॉर्मेंस नथी अचे डांस तव्हां भली था कयो साईं। मुंहिंजी माण्हू एक्सेप्ट न कंदा न, त मां त नचां पीउ सां गॾु। अच्छा, हा माण्हुनि खे न माई हुजे सुहिणी। सॉरी सर, मां हिन सां शादी नथी करे सघां। तव्हां वटि ॿियो को सुठो रिश्तो अचे त प्लीज़ मूंखे कॉल करे वठिजो, हिन सां गॾु वेही करे। ठीकु करे ॿुधाई वञे मतां मुंहिंजो पुटु बि आहे। सॉरी 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 त हाणे मां वटि बि त कोन्हे, पंहिंजी गाॾी बि थिया पजारो। बसि साईं, हाणे तव्हां जेको नसीबु हुयो असां त पंहिंजे तरफ़ां पूरी तव्हां वटि पाण वटि कान आई माई का अहिड़ी सुठी? न साईं, असां पाण जेको तव्हांजे लाइ कोशिशि त घणी कईसीं। हा हा, हाणे असांजो बि दफ़्तर बंदि करण जो टाइम थी वियो आहे। पोइ हे ॾेई छॾियो न त? न साईं, हे इन चकर में पहिरियां बि 3 छोकिरियूं असांजी माण्हू शादी करे हलिया विया आहिनि हितां। पोइ हे छो त पजी बि थी वेंदी, इहा त भली ॻाल्हि आहे। वरी तव्हां वरी इहे बि रखिजो सेक्रेटरी। साईं असांखे ख़ूबसूरत चेहरा मिलनि कोन था, हेड़नि चेहरनि खे केरु ॾिसंदो साईं? थोरो सम्झंदा कयो ॻाल्हि। हाणे बंदि था कयो दुकान? हा हा साईं। अच्छा, पोइ मां कंहिं महिल अचां? तव्हां पोइ अचिजो तॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा। गाॾी जो टायर पंचर थी पियो आहे, हीअं कयो मां राति तव्हां वटि सुम्हां, पोइ हीअं कयो सुभाणे मुंहिंजो टायर पंहिंजो पंचर वञो कढाए। मामे जे घर थो वञे। मां हिन जे घर वेंदुसि। तुंहिंजे घर केरु? जहिड़ी शकल थी घर बेड़ो हूंदई न, मां तोसां हलंदुसि या मां तव्हांजी सेक्रेटरी सां वञा? न साईं न, उहा परे रहंदी आहे इलाही, पाण भले भले जनम में रहे, मां वेंदोमांसि। उहा हॉस्टल में रहंदी आहे साईं हिते। पोइ त अञा भलो। हा, बि छोकिरी हूंदियूं हुते? छोकिरियुनि जी हॉस्टल आहे, त तव्हांजो अचणु मना आहे। हा, उन्हनि खे चए मुंहिंजो पीउ आहे। पीउ कीअं रहंदव हॉस्टल में? न रहंदो न। हा ॾिसो अहिड़े पोइ
तव्हां पोइ अचिजो त हाणे रिश्तो ॻोल्हींदासीं पोइ। ॻोल्हियो ॻोल्हियो यार जीअं थियो तव्हांखे फ़ोन पुट कंदासीं। रिश्तो ॻोल्ही जाए महिल हा ॻोल्हींदासीं। ठीकु आहे न पुट 2.5 ॾींदोमांइ हा ऐं घर ॾे आहे मां त ॿारनि बचनि खे बि ख़र्च ॾेई वेंदोमांइ हा रिश्तो भलो ॾिसो वञो अंदरां दर बंदि करे आ।